अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे हुॾो थी हुॾीअं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी। किस्त 27 बाब ॿियो। विझो मुंहुं मटन में मोखी उभी रोए। मतारा मरी विया अङण अची न कोय। मता रनो पोइ मिठा मट मिटी थिया छा। उहो ई ज़मानो हो जॾहिं मां ॻोठु छॾे सिंध ज़मींदार अख़बार जो एडिटर थी सखर वञी रहियुसि, जिते मूंखे सिंधी नसर लिखण जो घणे में घणो तजुर्बो हासिलु थियो ऐं जिते नज़र अली ख़ान जी सोबत ऐं संगत मुंहिंजी आईंदी ज़िंदगीअ लाइ वॾे में वॾी हथी साबित थी। गोया उन ई टिवाटे तां दुरंगी दुनिया जे तजुर्बनि ऐं इब्तिदाई लाहनि ऐं चाढ़नि जो पतो पियो। ॾुखनि खां सुखनि सां साबिको थियो, वरना वहण वारी ज़िंदगी त अहिड़ी सही ऐं सिधी हुई जो उन में मदो जज़र लाइ न गोशो हो न गुंजाइश। सिंध में मुस्लमाननि जी ग़ालिबनि सभ खां पहिरीं क़ौमी अख़बार शेख मोहम्मद सलेमान वारी अल हक़ हुई, जेका इब्तिदा में हैदराबाद मां अंग्रेज़ीअ में ऐं पोइ सखर मां सिंधीअ में निकिरंदी हुई। उन ई अख़बार खे पंहिंजी जवानीअ वारे ज़माने में वॾनि वॾनि एडिटरनि सां वास्तो पियो। सल अली मोहम्मद दहलवी उन्हनि मां हिकु हो। रईस शमसदीन बुलबुल बि कुझु वक़्त लाइ उन जे सिंधी एडिशन जो एडिटर रही चुको हो। जॾहिं मां सखर पहुतुसि उन वक़्तु उहा अख़बार अमली तरह बंदि थी चुकी हुई। फ़क़ति 6 छमाहीअ जॾहिं को सरकारी नोटिस ईंदो हो त उनखे छपण लाइ मामूली परचो कढी छॾींदा हुआ। अलबत प्रेस सां अञा ताईं क़ाइमु हुई। 2-3 मशीना ऐं कई अंबार टाइप जा, ॿियो साज़ो सामान। तंहिंखां सवाइ शेख सुलेमान मरहूम जो ॿियो नंबर पुटु मरहूम मियां अब्दुल हकीम उन जो मुहतिम में मालिक हो। 50 जे लॻभॻि नेक ऐं निहायत ख़ामोश, न कंहिंजे हिक में न ॿीअ में, न कंहिंजे सॼीअ में न भॻीअ में, सॼो ॾींहुं घर में वेही गुज़ारींदो हो। उन ई हद ताईं गोशानशीन जो शहर जी उथी वेठी बि कान कंदो हो। मां कॾहिं कॾहिं प्रेस जे कम सां वटसि वेंदो हुउसि। असांजे ॾाॾे मरहूम जो शेख साहब जे वालिद सां बिरादराना रस्तो हो, तंहिं करे मूंखे ॾाढो कुर्ब ॾींदो हो। जाइ जे वॾनि विरांडनि ऐं कुशादनि कमरनि में सांत हूंदी हुई। दर ऐं दीवारियूं ॼणु खाइण थिए आयूं। चुप चुपात माठ मीठ पुर इसरार, ॼणु शाम वेले कंहिं वीरान ऐं उदास क़ब्रिस्तान मां गुज़र थिए थियो। 40 वरनि जी मुसलसल जिदोजहद बाद ईअं पियो भाइबो हो ॼणु हर शइ थकिजी पई आहे, हर शइ पोड़ी थी चुकी आहे। मांदी ऐं मलूड़, निरास ऐं निडाल, मशीनुनि जा चिका, इंजणनि जूं कलूं, टाइप जा अखर, काठ जा केस, स्टिकियूं, रबड़ जा रोलर, कंपाज़िटरनि जे वेहण जा स्टूल, एडिटरनि जूं मेज़ूं ऐं कुर्सियूं, लिखण जा कलम ऐं मसकुपिड़ियूं, कागज़नि जूं सिल्पूं। मतिलबु त सभु कुझु मौजूदु हो, लेकिन हर शइ ते वरियनि खां वठी रव चढ़ी वई हुई। कंहिं लटे पलव सां उन्हनि जी छंड फूक बि कान कई हुई। शेख साहब शेव कंदो हो, मुछां थुलियूं हुयसि जन खे कतरे कैंचीअ सां कतरे छॾींदो हो। वार घणा अछा के कारा ॾिसण में ईंदा हुअसि। चहिरे जी बनावट ॾाढी वणंदड़ ऐं मोचारी हुयसि। अलॻि जी उन ई हालति खां पोइ सिंध जी क़ौमी कमु कंदड़ मुस्लमाननि जनाब शेख अब्दुल मजीद सिंधीअ जी सरपरस्तीअ हेठि कराचीअ मां ग़ालिबन 1921 ईस्वीअ में रोज़ानी अल वहीद जारी कई। ख़िलाफ़त तहरीक जी इब्तिदा हुई। मुसलमाननि में हिकु जोश ऐं जज़्बो हो। तुर्कनि सां लड़ायूं, अली बिरादरान, तिलक महाराज ऐं महात्मा गांधी। अलगरज अल वहीद सुतती एॾी मक़बूल थी वई जो सिंध अंदरि क़ौमी सुजाॻीअ लाइ ज़बरदस्त लहर उथारे छॾियईं। सॼी निबेरी निछेड़ी संदसि हिसे में अची वई। अल वहीद जो लिखियो सिंध जे मुस्लमान लाइ ॼणु इल्हाम थी पियो। कंहिंखे चूं चरा जी मजाल कान, हर को पियो उन जे लिखणीअ ॾांहुं तकींदो हो। अल वहीद जे अहाते ऐं दाइरे खां ॿाहिरि जेका शइ हुई सा बिल्कुलु बातिल ऐं ग़ैर मुस्तनद, यानी कतई मजहूल ऐं सफ़ा नामाकूल। अंग्रेज़ शशदर थी विया ऐं सिंध में अंग्रेज़ परस्तनि जूं थालियूं उबितियूं थी वयूं, देगिड़ा ऊंधा थी पिया ऐं ॾोयूं टंगिजी वयूं। प्रेस जी जाइ सिंध ज़मींदार सां लॻे मारवाड़ियुनि जे पाड़े में मदरसे बोर्डिंग हाउस जे भर में हुई। जाइ ॿिए तबिके हुई, हेठि प्रेस ऐं मथे मालिक पाण रहंदा हुआ। शेख सलेमान जो वॾो फर्ज़ंद शेख अब्दुल अज़ीज़ ख़िलाफ़त तहरीक जो मुख्य कारकुन ऐं क़ौमी वर्कर हो। राकमल उरूफ़ खेसि 1941-42 ईस्वी में कराचीअ में ॾिठो। भाउनि खां धार हिकु नंढी लेथो प्रेस ते गुज़र बसर कंदो हो। शेख अब्दुल बाक़ी संदसि 3 नंबर भाउ
हाल हयात सिंध सरकार जे ज़रई महकमे जो मुख्य अमलदार आहे। सखरवारी सिंध ज़मींदार जंहिंजो मां वञी एडिटर थियुसि, सा दर हक़ीक़त अल वहीद जे मुक़ाबले लाइ अंग्रेज़नि जी चुर्च ते सरकार परस्त मुस्लमाननि कढी हुई। बज़ाहिर त ज़मींदारनि जे हक़नि जी मुहाफ़िज़, लेकिन दर परदे अल वहीद जे फैलायल ज़हर लाइ तरियाक, उन जा मालिक, उन जा ख़रीदार ऐं जन जो उन सां तालुक़ु हो, से सभई अंग्रेज़ी इक़्तिदार जा परवरदा ऐं पैदा कयल हुआ, जेके लोकल जा सबबि ज़ाहिर ख़ाने पाण खे एतदाल पसंदि क़ौमी रहनुमा सॾींदा वतंदा हुआ। सिंध ज़मींदार न चोटीअ जो ज़ोर ॾेई बीठी, लेकिन अल वहीद जो लिखियो मुस्लमाननि जे दिलि ऐं दिमाग़ तां मिटाए कोन सघी। मास्तर अब्दुल वहीद उन जो पहिरियों एडिटर हो। उन जे फ़ौत थियण बाद सखर वारो मियां अहमद अली BA अली ॻायो। उन खां पोइ मुंहिंजो बिरादर बुज़ुर्ग पीर अली मोहम्मद राशिदी जॾहिं सिंध जुदावारीअ तहरीक में हू वञी खोड़े साहिब सां गॾियो, तॾहिं अख़बार जी एडिटरी तक़रीबन 5 साल 1929 खां 1933 ईस्वीअ ताईं मुंहिंजे ज़िम्मे रही। असां ॿिन्ही भाइरनि वारो दौरु उहो हो जॾहिं ख़ान बहादुर खोड़े ॿियनि ज़मींदारनि खां अख़बार जी पचर छॾाई, उनखे पंहिंजे अख़्तियार ऐं इक़्तिदार हेठि आंदो हो। गोया सिंध ज़मींदार सरकार परस्तीअ वारो गटु ॻिचीअ मां कढी क़ौम परस्तीअ वारीअ वाट ते विखूं विझण लॻी हुई। नए इंतिज़ाम हेठि अख़बार जो मैनेजर आगा नज़र अली ख़ान थी आयो, जेको तबन दिलि जो सुस्त, हिमत जो ढरो ऐं हुकूमत खां क़दरे ख़ाइफ़ रहंदो हो। तंहिं करे अख़बार नवीसीअ लाइ जेको हिन उसूल मुक़ररु कयो हो, सो इजो ही हो, कमु उहो कजे जंहिंमां लाल बि लभे ऐं प्रीत बि रहिजी अचे, नांग बि मरे ऐं लठ बि न टुटे। याने अंग्रेज़नि खां हक़ बेशक तलब कजनि, मुस्लमाननि जे मसइलनि ते लिखिजे ज़रूरु, लेकिन ध्यानु तलब जे सुर्ख़ीअ हेठि, ॾाढीअ निविड़त ऐं नरमाईअ सां, मिठी ज़ुबान ऐं सुहिणे लहजे में, वणंदड़ तरीक़े ऐं सहंदड़ नमूने में, ऐं आख़िर में चवंदो हो त तदब्बुर ऐं दानिशमंदी दर हक़ीक़त इन ई तौरु ऐं तरीक़े जो नालो आहे। उहे सभु अखर ऐं मुहावरा, तरकीबूं ऐं लफ़्ज़ दर हक़ीक़त न पंहिंजी फितरी हीणाईअ जी आथत लाइ घड़िया हुआ, वरना न खोड़े साहब जी का झल हुई ऐं न अख़बार जे नए दौर जी का उहा तक़ाज़ा हुई। बहरहाल मुंहिंजे भाउ सां त ख़बर न आहे आगा साहब कहिड़ो अमल कयो, लेकिन मुंहिंजे त हिकु हिकु अखर ते संदसि सवारी हूंदी हुई। पंहिंजे दौर जा चंद वाक़िया जॾहिं अॼु यादि पवनि था त खिल बि निकिरियो वञे थी, हैरत ऐं अचरज बि पई लॻे। काॾे विया उहे तदब्बुर ऐं दानिशमंदियूं, काॾे वियो अंग्रेज़ ऐं उन जो इक़्तिदार, काॾे विया उहे ध्यानु तलब मसइला ऐं मामला, काॾे विया उहे कमिश्नर ऐं कलेक्टर, काॾे विया गवर्नर जनरल ऐं गवर्नर, न कमानी, न कप्तान, न डिप्टी, न कारदार, उहिदा जेतोणीकि सभु मौजूदु, पर उन्हनि जा मुल्क ऐं मुख़्तियार अहिड़ा लॾिया जो ॼणु कॾहिं हुआ ई कीन। गांधी इरविन पैकेट खां अॻु हिंदुस्तान अंदरि ओचितो अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु हिकु तूफ़ान उथी खड़ो थियो। हिकु बाहि हुई जा सॼे मुल्क खे वकोड़े वई, हिकु ज़ुल्ज़ुलो हो जंहिं सॼे ब्रिटिश अंपायर ऑफ इंडिया जा पियल पावा लोॾे छॾिया। मई 1988 ईस्वीअ में नज़र अली ख़ान मुक़ररु थियो। 2-3 महीननि अंदरि अहमद अली ख़ान अलीग ऐं संदसि विच में झगड़ो थी पियो। अहमद अली ख़ान इस्तीफ़ा ॾिनी ऐं राशिदी साहब एडिटर थियो। लॉर्ड इरविन जो ज़मानो 1926 ईस्वीअ खां 1931 ईस्वी, गांधी इरविन पैक्ट जो साल 1931 ईस्वी। रेलां किरियूं, अंग्रेज़ मुआ, हड़तालूं ऐं हड़ताड़ूं थियूं, प्रभात फेरियुनि सभिनी सुतलनि खे सुजाग करे छॾियो। अंग्रेज़ी कपिड़ा सड़िया, दुकाननि ते धरना ऐं आफ़ीसुनि अॻियां पिकेटिंग कई वई। मतिलबु त हिकु तरफ़ अंग्रेज़ ऐं उन्हनि जा छाड़ता, ॿिए तरफ़ सॼो हिंदुस्तान, गांधी इरविन पैक्ट, गोलमेज़ कॉन्फ्रेंस, वाइट पेपर, हिंदू मुस्लिम निफ़ाक़, मुस्लिम लीग तहरीक, साइमन कमीशन, क्विट इंडिया, पाकिस्तान, उहे सभु उन ई पहिरीं बाहि जा भड़का ऐं ओलांबा हुआ, जन अॻिते हली न छड़ो अंग्रेज़नि खे ट्रपड़ ॿधाया, बल्कि मुल्क जे रंग रूप खे बि साड़े ॿारे छॾियो। उन ई तूफ़ान वारे ज़माने में अंग्रेज़नि बि वस पुॼंदे कोन घटायो।
फांसियूं टंगियूं, गोलियूं लॻियूं, जेल भरिया, घर ऐं ॻोठ सड़िया, मिल्कियतूं ऐं इमलाकूं ज़ब्त थियूं। मतिलब त दॿा, ज़ोर ऐं ज़बरदस्तीअ जा सभु लीका लताड़े बीह रहिया, लेकिन वरियो कुझु कोन थियो, उहो ई जेको थियणो हो। उन ई ज़माने में सूबो सरहद अंग्रेज़नि जे ॾाढाइनि जो ख़ासि तरह शिकार थियो। पेशावर जे किस्साख़ानी बाज़ार में लाशनि जा ढेर लॻी विया, रतु सीरूं करे हलियो। सुर्ख़पोश जो जिते सो उते, मुतरिब जेल, मारा, चहबुक, फटका, डंडा, मुतरका, सीननि ते बरछियूं ऐं आख़िर में गोलियूं बि मुड़सनि खाधियूं। हिकु जवान त किस्साख़ानीअ में ग़ालिबन 7 गोलियूं 303 जूं सीने ते झले ज़मीन ते किरियो, तॾहिं जॾहिं बीठे साहु निकितुसि, सुर्ख़पोशनि जो झंडो झट ॾेई खांसि ॿिए अची वरितो, जेको पिणु शहीद थियो, ऐं इहो सिलसिलो 1-2 खां टुपी वञी 7 ते पहुतो। ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान जी समूरी आक़e खे न छड़ो जेल में विधो वियो ऐं संदन मिल्कियत ज़ब्त कई वई, बल्कि संदसि ॻोठु अतमान ज़ई खे पिणु साड़े ऐं ॿारे छॾियो वियो। उहो वाक़ियो पंहिंजे नमूने पहिरें क़िस्म जो हो, जंहिं करे हिंदुस्तान में जेका बाहि ॿरी पई, तंहिं ते गोया तेल पइजी वियो। लाहौर जे अख़बारुनि ज़मींदार, परताप, मेलाप ऐं सियासत उन ई ख़बरुनि खे ॾाढे जोश जाॻाईंदड़ नमूने ऐं इबारत में शाया कयो, वॾियुनि वॾियुनि सुर्ख़ियुनि ऐं कारनि कारनि उनवाननि सां, जंहिंखे पढ़ी हर कंहिं जे लूह कांडार जी थी वई। मूंखे बि नऊं नऊं जोश हो, रत में हिदत ऐं हिरारत, तजुर्बनि वारी सर्द मोहरीअ जी हवा अञा कान लॻी हुई। ख़बर पढ़ंदे अखियुनि मां पाणी वही वियो। ख़ुशकिस्मतीअ सबबि नज़र अली ख़ान लाड़काणे वियल हो, जंहिं करे संदसि ग़ैर हाज़िरीअ जो पूरो फ़ाइदो वठी मां बि ख़बर खे जाॻाईंदड़ आब ताब सां शाया करे छॾियो। केतिरनि ॾींहंनि खां पोइ दिलि घुरी ख़बर शाया कई हुयमि, तंहिं करे अंदर में हिकु सुकून ऐं राहत महसूस थी, ॼणु सिर तां हिकु वॾो बार हो जो लही पियो। साइमन कमीशन 1988 ईस्वीअ में आई। सरहद जी उन हलचल ते ज़फ़र अली ख़ान पंहिंजो हिकु नज़म ज़मींदार में छपियो, जंहिंजो उनवान हो फ़र्ज़ंदाने सरहद। उन जा चंद शेर ही आहिनि: मलकल मौत को खातिर में न लाने वाले, गोलियां तानी हुई सीनों पे खाने वाले, कब्र तक जबर को सहते हुए जाने वाले, सब्र का मोजिज़ा दुनिया को दिखाने वाले, जानते भी हो कि किस खाक से उठी है ये कौम, जिसके गुन गाते हैं और गाएंगे गाने वाले, फ़ख्र है सूबाए सरहद को कि उनकी ज़रे हैं खमीर उसके शुजाअत का उठाने वाले। गुजरात जेल में चयल 1930 ईस्वी। सिंध ज़मींदार या सखर जूं ॿियूं हिंदू अख़बारूं घणो करे ख़बरूं उन्हनि अख़बारनि तां नक़ल कंदियूं हुयूं। उन ई ज़माने में टेली प्रिंटर बि कोन हुआ ऐं सिधियुनि ख़बरुनि घुराइण जो रिवाज बि कनि ख़ासि अख़बारनि खां सवाइ ॿियनि में कोन हो। नज़र अली ख़ान जीअं लाड़काणे मां मोटियो, तीअं खेसि प्रिंटर ऐं पब्लिशर जी हैसियत में कलेक्टर जी कोठ पहुती। जॾहिं उतां मोटियो त सड़ा खामा कंदो आयो, चहिरे ते जलाल, तबियत में तूफ़ान, अखियूं लाल, चपनि ते ख़ुश्की, मुंहुं ॻाढ़ो गटूल जहिड़ो कंधारी ॾाढो। टोपी हिकु तरफ़ उछलियाई, कोट कुर्सीअ ते फिटो कयाई, पाण फह करे खट ते किरी पियो। घणे घणे खां पोइ वाको कयाई, ए मियाँ साहिब, मियाँ हसामुद्दीन शाह ख़ान, ओ ज़ालिम अज़लम, बंदूक खयों आहे, अची मुंहिंजे सीने में हण। जॾहिं मरहूम कावड़बो हो, ख़ुदा बख़्शेसि, तॾहिं इहे ख़िताब ऐं अलक़ाब ॾींदो हो। मियाँ, तूं त जवान आहीं, तुंहिंजो त अबो अमा बि जीअरो आहे, मारे मूं पोड़े खे रखियो। जनाब मैनेजिंग डायरेक्टर जी आबरूअ जो बि लिहाज़ कोन थी। ॼण का पठाणनि सां तुंहिंजी अज़ाज़त हुई जो एॾो हॾु कुरकियुई, एतिरो कहकाव आई। मरहूम लाखीणो लाल हो। जॾहिं कावड़बो हो त चवंदो, मियाँ, ओ ख़ान, ओ शाह साहब, ए ज़ालिम अज़लम। जॾहिं राज़ी थींदो त वॾा टहक ॾेई सॾु कंदो, ओ आगा मुंहिंजा, ओ आगल साईं, हेॾे था। हाणे जॾहिं लिखां थो त कन ॼण उहे ई टहक ॿुधनि था, उहे ई सॾ सुणनि था। अखियुनि अॻियां हिकु पुराणी कुर्सी पई आहे, उन जे अॻियां हिकु मर चढ़ियल झूनी मेज़, जंहिं ते बेतरतीब कागज़नि जा ढेर लॻा पिया आहिनि। कुर्सीअ ते नज़र अली ख़ान ओकड़ू वेठो आहे, ॿई ॼंघां बि पाण सां मथे रखियूं
मथो कूड़ियल, रंग भूरो ऐं गुलाबी, मुछुनि जी सुनत वरतल, ॾाढी भूर कारी ऐं ॾाढी सुहंदड़ चापुई, अखियूं, नक, भिरवां ऐं पेशानी सभु ठहकंदड़ ऐं जुड़ंदड़, वॾा टहक ॾेई पियो चवे, आगल ओ आगल मुंहिंजा, छा हाल आहे? अॼु त पाण वटि दावत शीराज़ आहे। दावत शीराज़ जो मतिलबु उहो हूंदो हो त अॼु मटरनि या चणनि जी छिॾी दाल तनावल कबी। कॾहिं कॾहिं ॼणु कन लवंदे उहो बि आवाज़ पिया ॿुधनि, आले खां गुइये पज़ूड़ मां पज़ड़ के अला। मतिलबु त ढोलण मुड़िसो जॾहिं जोश लथुसि तॾहिं हक़ीक़त हाल कयई त दफ़्तरदार साहिब खां ही दफ़ो त जान छॾाए आयो आहियां, जे ॿियो दफ़ो बि तो अहिड़ो क़ौमी जज़्बो ॾेखारियो त जनाब मैनेजिंग डायरेक्टर साहिब जी इज़त खे बि नुक़सानु पहुचंदो, नोटिस बि बंदि ऐं तूं ऐं असां बि काठ में। मैनेजिंग डायरेक्टर जो त ओड़ो हो संदसि ऐं मुंहिंजे जेल वञण वारो मसइलो बि महज़ ॻाल्हि जो ॻाल्हुड़ो। दर हक़ीक़त दड़को हो नोटिस बंदि थियण जो ऐं अख़बार जी ब्लैक लिस्ट ते अचण जो। नोटिस ऐं ब्लैक लिस्ट इहे बि उहे ॻाल्हियूं हुयूं जेके हर उन ई अख़बार जे नक में बतौर नाकेलीअ जे पवंदियूं हुयूं, जंहिंखे न एतिरा ख़रीदार हुआ जो उन जी आमदनीअ ते हले ऐं न एतिरी ज़ाती मूड़ी हूंदी हुई जो ख़र्चु कढी सघे। बहरहाल हुकूमत जा उहे बि दड़का हथे ख़ाली अख़बारुनि लाइ जिन्सी काल हूंदा हुआ, गोया संदन पोयूं ॾींहं।